असांजा गैस पेट्रोल वसीला तेल कोयलो वो खणी मोट में एवज़े में सिंध जे हुकुमराननि ऐं वफ़ाक़ जे हुकुमराननि 4 शयूं ॾिनियूं। नशो, मेरिट जी तबाही, ॾोह ऐं पेनू फ़कीर इनकम सपोर्ट जे कार्डनि ते खणी विया खरबनि जूं शयूं, बनायूं सिंध खे फ़कीर। छो त सिंध पिनंदी त कोन कुछंदी। रोज़ वज़ीर ऐं हुकुमरान वेहनि था, हू चवंदा आहिनि न फलाना पढ़ेगा तो आगे बढ़ेगा। हिननि वरी क़ाइदो ठाहियो आहे त सिंध पिनंदी त कोन कुछंदी। सिंध पिनंदी त कोन कुछंदी। सिंध जे हर ज़िले ऐं तहलके यूसी ऐं टाउन ऐं ॻोठ खे पेनू फ़कीर बनायो। पेनू फ़कीर कीअं कुछंदो? जंहिंजो हथ में किश्तो आहे ॾेड़े बंदा ॾेई वञे नाले अलाह जे, सो कीअं चवंदो दादा मूंखे हक़ ॾे? ॿियो जेको नशे में पियो हूंदो, राति जो शागिर्द ऐं नौजवान होटलुनि ते शराब पियो, आइसूं पियो ऐं पान ऐं गुटका, जॾहिं वात में पान ऐं गुटको ऐं मैनपुरी हूंदी कुझु याम 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 पियो कंदो, उहो कहिड़ो सवाल पुछंदो त वॾेरा ही पैसा केॾा विया? उहो त जेसीं अञा ईअं करे ईअं कंदो तेसीं वॾेरे जी गाॾी लंघे वेंदी। तंहिंजे करे उन्हनि जे वात में पान ऐं गुटका ऐं मंशात विधऊं त सिंध कुछे न। ॿ ॾोह ख़बर अथनि त जेकबाबाद जा, कंदकोट जा, शिकारपुर जा, लाड़काणे जा, सखर जा, घोटकी जा माण्हू ज़ुल्म आॾो विढ़िया। जॾहिं अफ़गानिस्तान खां हमला थींदा हुआ, नादिर शाह दुर्रानी, अहमद शाह अब्दाली हमले आवर ईंदा हुआ, मुग़ल ईंदा हुआ, तॾहिं जेकबाबादुनि, घोटकियुनि, कंदकोटुनि, शिकारपुरनि, सखरनि, लाड़काणनि, कंबर शदाद कोटनि ऐं दादुनि जा माण्हू ऐं नौशहरनि जा माण्हू ऐं ख़ैरपुरनि जा माण्हू विढ़िया, रोकियऊं रस्ता, उन्हनि खे विझी छॾियऊं धाड़ेल कंध में। धाड़ेल पिया हुजनि, हू रुगो हर मां दरवाज़े ॾां पई ॾिसे त मुंहिंजो बच्चो संसदो ईंदो या कोन ईंदो। उहो ख़ौफ़ में हुजे, मां ऐं पीउ ख़ौफ़ में हुजे ऐं नौजवान ख़ौफ़ में हुजे, उस्ताद ख़ौफ़ में हुजे, स्कूल वेंदुसि त वापसी में अगवा थी वेंदुसि। हारी ख़ौफ़ में हुजे, हर कारण वेंदुसि अगवा थी वेंदुसि। आबादगार ख़ौफ़ में हुजे, दुकानदार सिंधी जेको हिंदू दुकानदार आहे शहरनि जो वॾनि जो, उहो ख़ौफ़ में हुजे त हाणे थी चिठी अचे त 50 लख भुंग भरे ॾे। ख़ौफ़ विझी छॾियऊं ऐं नौकरियूं खपाए छॾियऊं। नौकरियूं खपाए छॾियऊं त जीअं माण्हू मेरिट था यकीन खणी छॾीनि। मेरिट हुजे ई न। मेरिट हूंदो त सिंधी माण्हू में उमेद पैदा थींदी न। कंहिं सहाफ़ीअ जो बच्चो, कंहिं क्लर्क जो बच्चो, कंहिं मास्टर जो बच्चो जे पढ़ी पास थींदो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में 3 भाउर ऐं 2 भेणूं ॿियूं पढ़ंदियूं। फलाणो बाबा थी हलियो। सिंधी पढ़ी ASI न थींदो। सिंधी पढ़ी एक्साइज इंस्पेक्टर ऐं ETO न थींदो। सिंधी पढ़ी DSP न थींदो। सिंधी पढ़ी नौकरी में लेक्चरर न थींदो। सिंधी पढ़ी मेरिट ते लेबर ऑफिसर न थींदो। इरिगेशन जो SDO न थींदो। हाईवेज जो SDO न थींदो। पब्लिक हेल्थ जो AXCN कोन थींदो। सिंधी मेरिट ते न ईंदो। जीअं उमेद ख़तम थी वञे ऐं रुगो माण्हू हुन में हुजे त 50 लख गॾु कर, ज़मीन जो एकड़ खपाए, 60 लख ॾे त पुट खे नौकरी वठी ॾियां। रुगो इन ख़फ़े में हुजे, रुगो इन ख़फ़े में सिंधी लॻो पियो हुजे। तंहिंजे करे सिंधियुनि खे रस्ता रोक कई वई आहे।